मीरपुर माथलो में आलमी पोरियत ॾींहं जे सिलसिले में पाकिस्तान पीपल्स पार्टी के वर्करन मीरपुर माथलो में एक शानदार तकरीब मुनक़द कई। तकरीब में शहर के पोरियतन वडे अंग में शिरकत कई। उन मौके ते अगवाणन पीपी वर्कर मोहम्मद नवाज कलवाड़, यूसुफ कलवाड़, लियाकत कलवाड़ ऐं ॿियनि पोरियतन खे सिंध जे सकाफ़त सुञाणप अजरक पण पाराई। संदसि मेहनत ऐं कुर्बानियुनि जो एतराफ़ कयो। मोहम्मद नवाज कलवाड़ पोरियतन खे खिताब कंदे चयो त पीपल्स पार्टी हमेशा पोरियत दुश्मन पॉलिसियुनि खिलाफ़ लोह जी दीवार बणी आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पोरियत खे आवाज़ ॾिनो ऐं असां उन मिशन खे अॻिते वधाए रहिया आहियूं। तक़रीब जे पुॼाणी ते पोरियतन में अजरक विरहाया विया। शिरकत कंदड़नि जीअ भुट्टो, जीअ पोरियत, जीअ अवाम जा भरपूर नारा हंया।